मीरपुर ख़ास ज़िले जो अहम रोड ऐं मीरपुर ख़ास खे थरपार कर ऐं बदीन ज़िलनि सां ॻंढींदड़ ढिगड़ीअ खां नए कोट ताईं 50 किलोमीटरनि जो ही रोड 2011 जे ॿोॾां ॿोड़ मींहनि खां पोइ जीअं ख़राब थियो आहे तीअं 4 साल गुज़री वञण बावजूदि कंहिं बि सरकारी तवजो जो हक़दार बणिजी न सघियो आहे ऐं अॼुकल्ह हालत इते अची बीठी आहे त नए कोट झुॾे टंडे जान मोहम्मद ड्रिघड़ी ऐं मीरपुर ख़ास जे इस्पतालुनि में जेके बि हादसनि जा मरीज़ अचनि था उन्हनि में घणो तइदाद हिन रस्ते सां थींदड़ हादसनि जे मुतासिरनि जो आहे। हूअं त नओं कोट ड्रिघड़ी वारे रोड जी हालत सॼी सिंध जे ख़राब रोडनि खां मुख़्तलिफ़ न आहे, पर ख़ासि करे 2011 जे बरसातुनि खां पोइ ही 50 किलोमीटरनि ते ॿधल रस्तो निहायत ज़बूनहारीअ सबबि अॼुकल्ह न रुॻो हादसनि पर रोड जे फुरनि जो बि सबबु बणिजी रहियो आहे। टन जे करे हिते जा माण्हू हिते जा रवासी ॾाढा परेशान आहिनि। ही रोड जी हालत तक़रीबन बोर्ड खां पोइ कंहिं बि इन जे लाइ उपा कोन वरिता आहिनि। असांजी वस वारनि खां दरख़्वास्त आहे त हिन रोड जे करे हिते जा ख़ुसूसन जेका मरीज़ आहिनि हुननि लाइ बि वॾी परेशानी आहे। अक्सरी गाॾियूं हू हिन रोड ते नथी हली सघजनि, छाजे करे त ही रोड जी सूरत हाल अहिड़ी आहे। तालिब इल्म जेका आहिनि, तालीम जा जेका तलबगार आहिनि, हू कराची हैदराबाद पढ़ण लाइ वञणु चाहिनि था, पर हिते जी रोड जी हालत जे करे हिते सुठी गाॾी या कन्वेंस जो एहतमाम कोन्हे। त असांजी वस वारनि खां दरख़्वास्त आहे त इन रोड जी कंस्ट्रक्शन जो कमु जेको आहे शुरू करायो वञे त हिते जे माण्हुनि खे को रिलीफ मिली सघे। असां जेकॾहिं वापारी हैसियत सां हिन रोड ते ॾिसूं था त मीरपुर ख़ास खां पोइ डिगरी खां पोइ नौकोट ताईं ऐं जेको रस्तो एतिरो त ख़राबु आहे। कारोबारी तौर ते जेकॾहिं असांजो वापार जो कमु आहे, ट्रांसपोर्टेशन आहे, असांखे हिन ॾाढो नुक़सानु थिए थो। इन ई दफ़ा असांजा ट्रक्स जेका आहिनि सो कल्टी थी वञनि, लेबर असां ते ख़र्च वधो पइजी वञे, ट्रांसपोर्ट असांखे इनकारी करे थी रोड ते अचण जे करे त हिन ते रोड सही न आहे, किराया तव्हां घटि ॾियो था। इन करे असां जेको 1996 में रोड तामीर थियो उन खां पोइ अॼु ताईं न त रिपेयर थी आहे हिन जी। मीरपुर ख़ास खे थरपार करे बदीन सां मिलाईंदड़ हिन रोड जो इफ़्तिताह 1996 में उन वक़्त जे पीपी सरकार जे MNA आफ़ताब शाह जीलानी कयो हो, पर लॻभॻि 20 साल गुज़री वञण बावजूदि हिन रोड जी न मरमत थी आहे, न ई वरी ट्रैफ़िक वधण करे हिन रोड जी माप में को वाधारो थियो आहे। जेतोणीकि रोड्स खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त रोड जे मरमत ऐं सार संभाल लाइ वक़्त ब वक़्तु बजेट ईंदी रहे थी, पर उहा बजेट बि सिंध जे ॿियनि खातनि वांगुरु सरकारी फाइलनि ऐं कामूरनि जे पेट भरण ताईं महदूद रहंदी आहे ऐं गुज़िरियल 20 सालनि दौरान हिन रस्ते जी का बि मरमत न थी आहे। झुॾो जेको तालको आहे ही पीपुल्स पार्टी जो पंहिंजो मेन तालको आहे। आउं सम्झां थो हींअर जेको आहे असांजो MNA आहे, तमामु मज़बूत MNA आहे, तमामु ताक़तवर आहे, मीर मनोहर साहब छो तो सुस्ती करे उनखे जेको हींअर त पीपुल्स पार्टी जा धनी ही आहिनि ऐं इन्हनि जे धनियुनि जे हूंदे हुए त इहा हालत आहे, ॿिया MP MNA जी कहिड़ी हालतूं हूंदियूं। त आउं सम्झां थो मुंहिंजे हिसाब सां असांजे MNA जी सुस्ती आहे ते उहो जेको आहे या उन्हनि खे टाइम नथो मिले, ख़ुदा खे ख़बर आहे, या उहो जेका पैसा घुरनि था पिया उहो पैसो नथो ॾे। तंहिं खणी आउं त चवंदो मीर मनोहर पंहिंजे खिसे मां पैसा ॾेई जेका क्रिप्ट कामोरा हिते विहारे वेठा आहिनि त पंहिंजे खिसे मां पैसा ॾेई पोइ खणी वठी अचे ते इलाइक़े सां जेको आहे सो तालको जेको झुॾो आहे सो इहो जेको आहे सो पीपुल्स पार्टी जो इलाइक़ो आहे, पीपुल्स पार्टी जा मेन वोटर आहे ऐं तकलीफ़ बि उन्हनि खे आहे। आउं तो भायां थो इहे पीपुल्स पार्टी खे असां वोट ॾियूं था, ऐं पान पीपुल्स पार्टी जो अदनो कारकुन आहियां, असां पीपुल्स पार्टी खे वोट ॾियूं था, इन करे शायदि असांखे जेको आहे न सा उन जी सज़ा ॾिनी पई वञे। आउं इहो सम्झां थो। तव्हां ख़बर आहे त जीअं ही रोड डिगड़ी खां ख़राब थियणु शुरू थिए थो ऐं डिगड़ी जे ॿ लिंक रोड गॾिजनि था। हिकिड़ो हैदराबाद या टंड गुलाम अली ऐं दुबाले तक रोड सही आहे, उन खां पोइ रोड ख़राबु आहे, उहो बि डिगड़ी में अची शामिल थिए थो। हितां जेको आहे सोनरी खां रोड ख़राबु थिए थो, जेको नौकोट तक असल में इहो पोइ ज़माने में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे ज़माने में रोड ठहियो 1996 में ऐं MNA पीर आफ़ताब शाह जे ज़माने में उनजो इफ़्तिताह बि कयो हो ऐं उन खां पोइ ही रोड जीअं हाईवे आहे वॾो काफ़ी ज़िलनि खे मिलाए थो ऐं हिन ते हेवी ट्रैफ़िक आहे ऐं हेवी बिल्कुलु ह्यूज ट्रैफ़िक आहे।
इन सां थरपारकर जा केतिरा ई शहर अचनि था, बदीन जा शहर अचनि था ऐं उमरकोट जे तरफ़ बि इन रोड जो जेको आहे सो शामिल आहे। जॾहिं बि असांजी VIP शख़्सियतूं वञनि थियूं उहे ॾिसनि थियूं ऐं असांजे सेक्रेटरी लेवल जा मिनिस्टर्स वग़ैरह ॾिसनि था त हिन रोड जी हालत कहिड़ी आहे ऐं हिन जा एक्सीडेंट्स त बाक़ाइदगी सां हिकिड़ो मामूल थी वियो आहे। हिकिड़ो इतफ़ाक़ सां एक्सीडेंट थींदा आहिनि पर हिते जा त इंतिहाई हिकिड़ो मामूल जी रूटीन में एक्सीडेंट थिया आहिनि। कंहिं न कंहिं जॻह ते रोज़ाना को न को हिकिड़ो एक्सीडेंट थिए थो ऐं या माण्हू जो लॉसिस थिए थो या माण्हुनि जो जेको माल आहे हितां वञे थो, अनाज वञे थो मुख़्तलिफ़ जॻह ते उनजो नुक़सानु थिए थो जंहिंजे करे। ऐं ॿियो त जीअं रोड ख़राबु हूंदो आहे त रोड जे ख़राबु हुजण जे करे ट्रैफ़िक जेका जाम रहे थी। हूअं जेकॾहिं रोड सुठो हूंदो त ट्रैफ़िक रवां तवां हूंदी, उनमें एतिरो ट्रैफ़िक जाम कोन थींदी आहे। वेतर 2011 वारियुनि उन्हनि बरसातुनि जिन हिन इलाइक़े जे ज़मीनुनि, शहरनि, माण्हुनि तोड़े रस्तनि जी शिकिल फेराए छॾी आहे, उन खां पोइ ज़मीनूं ऐं जायूं त ख़ानगी मिल्कियत हुअण सबबि कुझु मरमत थियण करे ॾिसण जहिड़ियूं थियूं आहिनि, पर हितां जा रोड हर गुज़रंदड़ ॾींहं खां पोइ वधीक ख़राब ऐं ख़तरनाक थींदा पिया वञनि, जिन में ड्रिगड़ी नएकोट वारो रस्ते जी हालत सभिनी खां वधीक ख़राबु आहे। जंहिं सबबि हिननि रोडनि ते न रुगो गाॾियुनि जा हादसा मामूल बणियल आहिनि, पर किन किन हालतुनि में ख़राब रोडनि सबबि जॾहिं मोटर साइकिलुनि वारा ख़ासि करे रफ़्तार घटि कनि था त उन्हनि खां फुरूं पिणु कयूं वञनि थियूं। ड्रिगड़ी नवकोट रोड न रुगो जुॾे जे मिर्च मंडी ऐं पुराण ढोरे सबबि मशहूरु ऐं अहम आहे, पर हीउ रोड सॼे थरपारकर जे माण्हुनि, माल ऐं जिन्सुनि जे आंदी नींदीअ खां सवाइ बदीन ऐं मातलीअ जे शहरनि जे ॻांढापे जो ज़रियो पिणु आहे। उनखां सवाइ हीउ रोड बदीन ऐं उमरकोट जे छावनियुनि विच में फ़ौजी जवाननि ऐं फ़ौजी सामान जे अच वञण जो ज़रियो पिणु आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त एतिरी सारी अहमियत हुजण बावजूदु हीउ रोड न सिर्फ़ तमीर त छा पर सिर्फ़ मरमत जो हक़दार बि न बणिजी सघियो आहे। नौकोट खां वठी डिगरी ताईं एतिरो रोड टुटल आहे कि असांजियूं गाॾियूं त हिकिड़ियूं डीज़ल वधीक पीअनि थियूं, ॿियो जेकी गाॾी खे कलाक में पुॼणो आहे त हू घटि में घटि जेको आहे 3 कलाक डिगरी ताईं वठे थी। आए ॾींहुं असांजा टायर फाटनि था, आए ॾींहुं असांजा एक्सीडेंट थियनि था। घणी चकर जेको आहे इहा ॻाल्हियूं असां मथे बि पुॼायूं आहिनि। वज़ीर आला सिंध ताईं चयो आहे। असांजो MLA मीर मनवर आहे, हुनजो तवजो हिते रोड खां मटे थो। मीर हाजी हयात बि मटे थो, मीर मनवर बि मटे थो। हुननि खे शहर वारनि बि चयो, असां ट्रांसपोर्टर बि चयो, असां गाॾियूं आहिनि हेॾियूं नुक़सान करनि थियूं। जेको आहे हिन रोड खे ठाहियो वञे, वादा करे वञनि था पर हिन रोड खे नथा ठाहिनि। ये रोड रस्ते जी तव्हां जेका ॻाल्हि कंदा आहियो कि इसमें असांखे तकलीफ़ सी तो बर्दाश्त करूं पिया। जेके आए ॾींहुं गाॾियूं पलटियूं थियनि थियूं, एक्सीडेंट थियनि था, हीउ त माण्हुनि जो नुक़सानु आहे न। गाॾियुनि जो कहिड़ो नुक़सानु आहे? गाॾी जो अॼु अगरि नुक़सानु थियो त कल गाॾी वरी ठही वेंदी, पर इंसान त कोन ईंदा न वरी। असां त इन ॻाल्हि खे असीं चऊं कोन था, असां गाॾी असीं पाणे मोड़ींदासूं, पर असीं चऊं था असां रस्तो ठाहियो, को मसइलो कोन्हे। हाणे जीअं हैदराबाद में रोड ठहियो आहे, हिते मुंहिंजे ख़्याल पहुच खां वधीक हुन टोल टैक्स लॻायो आहे, पर को ॻाल्हि कोन्हे। ट्रांसपोर्टर ॾियण जे लाइ तयारु आहे, असीं हिते बि टोल टैक्स असीं ॾियण जे लाइ तयारु आहियूं। हूं बि असीं टोल टैक्स ॾियूं पिया न, हर शहर जे अंदरि टोल टैक्स ॾियूं पिया। टोल टैक्स जी परवाह न, असीं टोल टैक्स ॾींदासूं, पर महिरबानी करे असां ख़ाली ट्रांसपोर्टर खे न ॾिसो, आवाम पब्लिक खे ॾिसो। पब्लिक खे सहूलियत ॾियण जे लाइ तव्हां रोड रस्तो ठाहे ॾियो। ऐं असांजो ख़ासि कर MLA मीर मनवर साहिब जेको आहे, हिन खे असीं रिक्वेस्ट करायूं कि असांजे हल्के जो तव्हां आहियो, MLA आहियो, बल्कि पावरफुल MLA आहियो, तव्हां ठाहियो। ऐं हीउ गढ़ कंहिं ॿिए कंहिंजो कोन्हे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। MLA साहब सब मीर मनोहर साहब उनके खबर है, मीर हाजी हयात उनके खबर है, मीर तारिक उनके खबर है। असांजा धणी थोड़ी ईअं रोड त ठहनि कोन था। रोड तमाम परेशानी है, गाॾियुनि जा टप टुटियो वञनि। हाणे असां ड्राइवर माण्हू रोज़ बेरोज़गार थियो वेठा आहियूं। मिसाल हिकिड़ो बसर टाइम जो आहे, मंडी ॾियणी हूंदी आहे, मंडी नथा ॾेई सघूं, गाॾी रोड ई कोन्हे। जुॾे खां डिगड़ी जा 4 कलाक लॻंदा, हाणे 4 कलाक अंदरि माण्हू मीपुरा वञो अचनि, असां टुकड़ो सां कोन पास थी आहे। साईं हिकिड़ो गाॾी जो ड्राइवर आहियां। ट्रांसपोर्ट असांजी तमामु इन रोड जे करे ॾाढी परेशान आहे। राति बि गाॾी भरे विया आहियूं, जंहिंजूं 2 रकाबूं टुटियूं आहिनि, गाॾी टनो जानवंद बीह रही आहे। वापारी असांखे तंग था करनि, मंडी ॾियो, कराची गाॾियूं पहुचायो। इन रोड जे करे असीं ॾाढा परेशान आहियूं, जंहिंमें हद खां वधीक नुक़सानु आहे। ना को रेती खणी अची सघूं था, ना कोई तव्हां वज़नी माल खणी वञी सघूं था। एॾा खॾा आहिनि, डिगड़ी खां वठी नौकोट ताईं कलाक जो रस्तो जेको असीं 4 कलाक में गाॾी पुॼायूं था डिगड़ी।
महिरबानी करे इन रोड खे ठारायो वञे। ज़र रोज़ रोज़ गाॾियुनि था असांखे ड्राइवरनि खे लाहियो छॾनि, बाबा तूं नुक़सान थो करे, रस्ता ई बेकार लॻा पिया आहिनि। महिरबानी करे हिन रोड जे बारे में को न को हलचल को टल करे इन रोड खे ठारायो वञे। ना को बेलदार आहे, ना को खॾा पुरण वारो आहे। खॾा पुरण वारा 30 रुपया फी कॾो वठनि था असांखां। डिगड़ी खां वठी नौकोट ताईं ग़रीबनि जी रोज़ी रोड ते ठही पई आहे। गाॾी जो नुक़सान बेअंदाज़ो थिए पियो। राति खां गाॾियूं बीठियूं आहिनि जंहिंमें नुक़सान करे टने जानमान पंप ते गाॾियूं कणिक जूं भरियल बीठियूं आहिनि। टन जे हिसाब सां किरायो वठूं था हिननि खां। महिरबानी करे रोड ठारायो वञे। साईं मुसलसल ॿुधंदा पिया अचूं थी रोड मंज़ूर थी वियो आहे, ठहे पियो, PC1 थी वई आहे ऐं हिकु ॿ दफ़ा त ईअं थियो त हिते MPA जे नाले मुबारकबाद जा बैनर बि लॻा जुडे शहर में, असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठासीं। लेकिन सरज़मीन ते कुझु बि कोन्हे, बेवसी चइजे, बेहसी चइजे, छा चइजे, लेकिन हिन ते ज़ुल्म आहे, असां सां नाइंसाफ़ी आहे शहरनि सां। जुड़े जे इर्द गिर्द तमामु रोडनि जी हालत जेको सो इंतहाई ख़तरनाक सूरत हाल आहे। नवकोट खां मीरपुर ख़ास रोड जेको आहे उन ते जेको सो रस्ते ते जॻह जॻह ते खॾा आहिनि। ॿोॾ खां पोइ थोरी घणी मरमत थी, मरमत छा थी, बल्कि मरमत कोन थी, मरमत जे नाले ते सिर्फ़ु फंड हुआ जेके हड़प कया विया, फर्ज़ी नालनि ते ठीका कराया विया ऐं आवाम खे हिते को बि रिलीफ कोन मिलियो। इहा ई सूरत हाल आहे। जेकॾहिं हितां माण्हू को मरीज़ खणी पहुचे थो, तूं मरीज़ टेडी मोरी खां ओरिया एक्सपायर थियो वञे, मीरपुर ख़ास या हैदराबाद ताईं तूं पहुचे ई कोन थो। इहो रोड 2011 जी ॿोॾ में जीअं हितां खां ख़तमु थियो तीअं उन्हनि जो पुराणा पहिरीं 5 साल प्लस ही पीरियड उनजो 2-2.5-3 साल जहिड़ो कर असां त महसूस ईअं करियूं था त जीअं कर असांखे मोहन जे दड़े जे तारीख़ी दौर में धिके छॾियो आहे। इक़्तिदार आला वारनि जी बि दिलचस्पी न आहे, सिर्फ़ु माण्हू बि जेके उन्हनि वटि वञनि था त पंहिंजे ज़ाती कम जे लाइ वञनि था, इज्तिमाही कमनि जे लाइ नथा वञनि। तंहिंजे करे रोड वारी तमामु वॾी तकलीफ़ आहे। उनखां सवाइ जुडे जो शहर जेको आहे उन जी बि हालत तमामु ख़राबु आहे, जिते उहो बि हलण जे क़ाबिल न आहे। अकरबा परवरी, रुश्वत, कमीशन खोरी आम लॻी पई आहे। इन रोड जे लाइ त मीर परवेज़ पटिशन बि हाई कोर्ट में दाख़िल कयूं, पर उनखे बि माठ करायो वियो सियासी मसलतनि जे हिसाब सां। सभिनि खां वॾी त हिते जो जेके ग्रोवर्स आहिनि उनजी ख़राब सही टाइम ते कोन थी पहुचे ऐं उनमें खाधे पीते जी शयूं आहिनि हू ट्रांसपोर्ट जे किराया महांगा रोड टुटण जे करे आहिनि, उनजे करे महांगाई में इज़ाफ़ो थिए पियो। ॿिए नंबर ते हाणे छो नथो ठहे त हू त असांजा मीर साहिबान आहिनि MP MNA, उहो कई बार ऐलान कर चुका आहिनि जे बाबा हीअ रोड असां मंज़ूर कराए छॾियो। असां हिते बैनर बि लॻाया उन्हनि खे वेलकम करण लाइ, मुबारकबादूं ॾिनियूं, पर अञा ताईं ख़बर कोन थी पए भई छो कोन पियो ठहे। MP MNA साहिब दिलचस्पी वठनि त हिकिड़े ॾींहं में रोड ठही सघे थो। पहिरीं बि पीर आफ्ताब शाह जिलानी साहिब हुआ, उन्हनि हिकिड़ो मुतालबो कयो, उन्हनि रोड असां टोटल ठाराए ॾिनो, चौड़ो बि करे ॾिनो, पर हाणे हिननि खे अलाए छा जे करे कोन था पहुची सघनि। रोड सही कोन हुनजे करे वैनूं कोन थियूं अचनि, AC कोचूं हलनि थियूं त उहे सही टाइम ते पंहिंजे ते नथियूं पुॼी सघनि, उनजे करे जाम मुश्किलातूं आहिनि। माण्हू सख़्तु मुश्किलात में आहिनि ऐं हिते जेका रोड बोड टुटा पिया आहिनि, का शइ कोन्हे, का सहूलियत कोन्हे। असांजा हिते MNA MPA चाहिनि ई कोन था त का रोड ठहनि ऐं जेके टेंडर पास थियनि था उहे विचवारा खायो था वञनि, का सहूलियत कोन्हे। ऐं ट्रेन हिते जेके ट्रेन हलंदी हुई उहा ट्रेन बि कोन पई हले जो ग़रीब माण्हू सफ़र करे ऐं काफ़ी मुश्किलातुनि में आहिनि। हीअं त मीर साहब मुनवर साहब जी वॾी कोशिशि आहे इन कमु कराइण जी, ऐं विच जे अंदरि जेको आहे सो वरी दुबारा हितां झूडे वारी लाइन जो कैंसिल कयो वञ ऐं बदीन जी जेके सो रूट खे हुननि क्लियर कयो। पोइ वरी मीर साहब मुनवर जी कोशिशुनि सां इहो थियो जो हुननि जी गाॾियुनि जी ॻणप कराराई वई बदीन रोड जूं ऐं मीरपुर ख़ासि रोड जी सर्वे कराराई वई। उन में सर्विस पाण वटि वधीक हुई, इन जे करे वरी हुनखे जेको आहे सो प्रायोरिटी नंबर 2 ते रखियो वियो ऐं हिन खे 1 नंबर ते रखियो वियो ऐं उन जे लाइ वॾी कोशिशूं कयूं आहिनि मीर साहब मुनवर। ऐं इनशा ताला उमेद त इहा ई आहे त माना हाणे ठीको जल्द थींदो। ऐं मीर साहब सां मुंहिंजी थोरा ॾींहं अॻु में बि ॻाल्हि ॿोल थी त एतमाद ॾियारियो त इनशा ताला जल्द कमु शुरू थींदो, ठीको थींदो। गुज़िरियल साल वारे थर जे ॾुकार दौरान जॾहिं थर में माल ऐं माण्हू मरण जा वाक़िया वधिया ऐं ख़ासि करे सवें ॿारनि जे मौत जूं ख़बरूं मीडिया ते आयूं, तंहिंखां पोइ केतिरा ई वज़ीर, मशीर, कामूरा, NGOs ऐं ख़ैराती इदारा हिन रोड सां थर पार कर ॾांहुं विया, पर उन्हनि समूरनि साहिब लोकनि जे सफ़र बावजूदि हीउ रोड कंहिंजे बि तवजह जो सबबु न बणी सघियो। हितां जे अवाम खे हैरत आहे त वज़ीरनि कबीरनि जे एतिरी सारी अचवञ खां पोइ बि हीउ रस्तो सरकार जे कन ते का जूं चोरे न सघियो। हितां जे अवाम खे त इहा बि हैरत आहे हितां चूंडियल ताक़तवर MNA
मीर मुनवर टालपुर जेको पीपल्स पार्टी जी ताक़तवर अॻवान फरियाल टालपुर साहिबा जो घरवारो हुअण सां गॾोगॾु पीपल्स पार्टी मीरपुखा ज़िले जो सदर बि आहे, पर गुज़िरियल 7 सालनि खां पीपीए जी सिंध में हुकूमत हुअण बावजूदु हिन रोड जी रुगो मरमत बि न थी आहे। नवकोट टिगड़ी रोड जी सरकार न रुगो मरमत न कराई आहे, पर हिन वक़्तु रोड्स खाते जा बेलदार ऐं दारोगा बि कॾहिं हिन इलाइक़े में हिननि रोडनि ते ॾिसण लाइ नथा मिलनि। नतीजे तौर ते रोड जे खॾनि में मिटी भराइण जो कम बि हितां जा ट्रांसपोर्टर पंहिंजे ख़र्च सां कराइनि था। टिगड़ी टंडे जान मोहम्मद झुडे ऐं नई कोट जे अवाम पीपी सरकार जे एमएनए मीर मुनवर टालपुर ऐं हितां सदाई एमपीए चूंडजंदड़ मीर हयात टालपुर खां घुर कई आहे त यतीम बणायल हिन रस्ते जी मालिकी कई वञे ऐं अवाम सां गुज़िरियल चूंडुनि दौरान कयल वाइदनि मुताबिक़ हीउ रस्तो ठहिराए हितां जे अवाम जे अंजनि में थोरी घटिताई आणण जी कोशिशि कई वञे। मेरा मशवरा है कि अगर आप अपार्टमेंट बुक करवाना चाहते हैं तो अली आर्केड इज द बेस्ट चॉइस, क्योंकि अली आर्केड की शानदार लोकेशन मेन हाला नाका रोड साइमा प्लाजा के सामने फन्ने महारत का खूबसूरत तोहफा 2, 3, 4 कमरों के खूबसूरत अपार्टमेंट। साइट जरूर विजिट कीजिएगा और हाँ, मुझे भी दुआ में जरूर याद रखिएगा। यादों से बातों से बांधेंगे बंधन नया, महकेगा खुशबू। मज़ीद मालूमात के लिए तशरीफ लाएं बुकिंग ऑफिस वकार बिल्डर्स 022273055। सुबह जो हू घर मां निकिरे थो, मुंहिंजी चाह बि पाण सां खणी वञे थो। शाम ढले मां दीप जलाया, उन जे रंग सां जादू हलाया। कभी है जी सदा खां बि गहरी मुंहिंजी पर डस जी पुकार, जेके आणे घर सभिनी खे बस हिकु प्याली प्यार। सिम पंहिंजे नाले करायो, पंहिंजी सुञाणप पाण थियो। अॼु पंहिंजे सुञाणप कार्ड सां गॾु पंहिंजी सिम जी तस्दीक बायोमेट्रिक वसीले करायो। पंहिंजी सिम बायोमेट्रिक तस्दीक कराइण जो आसान तरीक़ो। मुक़ररु थियल तारीख़ खां पोइ गैर तस्दीक थियल सिम न रुगो बंदि कई वेंदी, पर इस्तेमाल कंदड़ जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थी सघे थी। मुहिबे वतन ऐं बाशऊर शहरी हुजण जो सबूत ॾियो ऐं पंहिंजी सिम बर वक़्तु तस्दीक करायो। असीं अची रहिया आहियूं तव्हांजे पंहिंजनि शहरनि में। 14 मार्च हैदराबाद, 15 मार्च टंडो बहमन खान, 16 मार्च बदीन, 17 मार्च नवाबशाह ऐं 19 मार्च लाड़कानो। टेलीनॉर के बेस्ट सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन में डिग्री शो 2014 जी रंगारंग थीसिस नुमाइश जी तकरीब थी गुज़री। हिन तकरीब जो इफ्तिताह वक़्ती वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह कयो। सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे कम्युनिकेशन डिज़ाइन, टेक्सटाइल डिज़ाइन ऐं फाइन आर्ट्स शोबनि जे आख़िरी साल जे 28 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि 100 खां वधीक थीसिस प्रोजेक्ट नुमाइश लाइ पेश कया। थीसिस नुमाइश में मोबाइल फ़ोन जे गेमुनि वारियूं एप्लीकेशन्स, हथ जा पुखा, टुक वारियूं रिलियूं, ॿाराणियूं शादियूं रोकण लाइ महमतौर ठाहियल नंढियूं फिल्मूं, ड्राइवरनि जे ॼाण लाइ सिग्नल सिस्टम जी वज़ाहत, मोबाइल ते कुकड़नि जी मेल वारी रांदि जो सॉफ्टवेयर, नई सुध नाले सिंधी अलफ़बे जी कंप्यूटर ज़रिए सिख्या, मुख़्तलिफ़ कपड़नि जे डिज़ाइन, औरतुनि जा बैग ऐं ॿिया प्रोजेक्ट शामिल हुआ।
नुमाइश में कम्युनिकेशन डिज़ाइन शोबे के 13 शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि सईद उरूज, मोहम्मद अली खान, असद जावेद आराई, असमत मुगल, मंसूर अली मंगी, सादिया जहरा, इकरा मुश्ताक, रूपा रानी, समीना मेमण, यसरा मेमण, ज़ोया बलोच, फहद अहमद ऐं सना। टेक्सटाइल डिज़ाइन शोबे के भी 13 शागिर्दनि आशा शेख, हिफ्सा खान, शेख रुबाब, हबीब सईद, कंदील मजहर, समिया, सलमा लतीफ़, सलीम अहमद, सिकंदर रहीम, महविश, महक बख्तावर ऐं इसाक। जॾहिं त फाइन आर्ट्स शोबे के 2 शागिर्दनि नईम अख्तर ऐं रज़ा अलीअ पिणु पंहिंजा प्रोजेक्ट पेश कया। फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ इंस्टीट्यूट कुछ ॿारनि कम्युनिकेशन डिज़ाइन जा जेके आहिनि उन्हनि एंड्रॉइड गेम्स ते बि 3D एनिमेशन ते कमु कयो आहे, त हू इलाही तमामु सुठो आहे, मार्केट ओरिएंटेड कमु आहे। ऐं उन सां अलावा टेक्सटाइल डिज़ाइन जा जेके कम आहिनि उन्हनि जो उहो बि टेक्सटाइल इंडस्ट्री सां रिलेटेड, माना ही इन्हनि जा थीम वर्क्स जेके आहिनि उहे डिस्प्ले में आहिनि। ऐं मोस्ट ऑफ द वर्क दैट इज़ क्रिएटिव, ऐं इवन फाइन आर्ट्स जो पेंटिंग जो माना वुमेन्स जे हवाले सां आहे या उन्हनि जो थीमेटिक आहे, एब्स्ट्रैक्ट आर्ट भी आहे। तो ही जेको असांजो इवेंट आहे इहो माना हर साल जो हिकिड़ो इवेंट हूंदो आहे। थीसिस एग्ज़िबिशन जेकी असांजी हर साल थींदी आहे उन में असांजा 3 शोबा आहिनि, कम्युनिकेशन डिज़ाइन, टेक्सटाइल डिज़ाइन ऐं टेक्सटाइल ऐं फाइन आर्ट्स। मां जंहिंजा प्रोफेसर आहियां कम्युनिकेशन डिज़ाइन जो, ऐं मुंहिंजा स्टूडेंट ऐं जो थीसिस कोऑर्डिनेटर मां ई आहियां। त मूंखे इन करे ख़ुशी थिए थी त हीअ एॾे अरसे खां हिन कमु कयूं पिया ऐं हीअ पहिरियों साल आहे जो असांजे स्टूडेंट्स डिजिटल वर्क कयो आहे ऐं उन में जेके गेम्स ठाहियूं आहिनि इहो कॾहिं बि हिते सिंध में कोन थियो आहे। असां फर्स्ट टाइम कोशिशि कई आहे त असां पंहिंजे ॿारनि खे मार्केट जी उहे शयूं मुतारफ़ करायूं जेके नयूं चैलेंजिंग आहिनि, जंहिंमें घणो पैसो मिलंदो ॿारनि खे, छो त गेम जेकी डेवलपमेंट आहे उनजी इलाही मार्केट आहे। हाणे हर ॿार खे मोबाइल आहे, इंटरनेट आहे, त कनि डिज़ाइन पिया बेसिकली दे आर डिज़ाइनर्स बट दे प्रोड्यूस आल्सो गेम्स। इहा हिकिड़ी नवाण आहे। इन खां अलावा जेके ॿिया प्रोजेक्ट आहिनि जीअं असांजे प्राइमरी स्कूलनि में सिंधी पढ़ाई थी वञे त उहो थोरो मल्टीमीडिया जे हवाले सां पढ़ाई वञे त वधीक सुठो थींदो। इन खां अलावा जीअं नंढपण जी शादियूं ते फिल्म ठाहियल आहे, त हीअ नुमाइश मुंहिंजी नज़र में जेके बि नुमाइशूं थियूं आहिनि उनखां वधीक नुमाया ऐं मुनफ़रद आहे, वधीक पावरफुल आहे, छो त हिननि स्कूल जी स्ट्रेंथ घणी आहे हाणे ऐं ॿारनि जेको कमु कयो आहे उहो हिकिड़े इंटरनेशनल लेवल जो कमु कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन में थीसिस प्रोजेक्टनि में निमाया तौर रूपा राणीअ जो नई सुध जे उनवान सां जोड़ियल सिंधी ॿोलीअ लाइ सुर ऐं साज़ वसीले ॿारनि खे अलफ़बे पढ़ाइण वारो थीसिस प्रोजेक्ट सभिनी जे ध्यान जो मर्कज़ रहियो, जंहिं बाबति शागिर्दनि सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो त हिन वक़्तु अहिड़ो कुझु कजे त जीअं ॿार पाण मुरादो पढ़ाईअ तरफ़ तवजो ॾिए, जंहिं सिलसिले में हीअ थीसिस ठाही वई आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत ऐं लाॻापियल इदारा हिन मनसूबे तरफ़ ध्यानु ॾियनि त पढ़ाई जो निज़ाम वॾी हद ताईं बहितर थी सघे थो। मुझे जो टॉपिक है वो इनोवेशन इन टीचिंग सिंधी अल्फाबेट। मां हिकिड़ो ही तव्हां हिकिड़ी ॾिठो हूंदो त हिकिड़ो ही मूं क्लासरूम हिकिड़ो शेप ठाहियो आहे, जंहिंजे करे मां हिकिड़ो इहो ॾेखारणु चाहियां थी त असांजी जेके गवर्नमेंट में असांजे जेके क्लास आहिनि, प्राइमरी असांजा स्कूल में असांजा जेके क्लास आहिनि उहे अहिड़े तरीक़े सां डेकोरेशन थियल हुजनि त जीअं असांजा ॿार उन में दिलचस्पी वठनि ऐं उहे उन्हनि जी दिलचस्पी वधे ऐं उहे अचनि ऐं पढ़नि। इन जे करे ऐं ॿियो त इहो त मां हिकिड़ी पंहिंजी असांजी जेका बेसिक ॿोली आहे उहा आहे असांजी जेका वसी ॿोली आहे, जेका 1853 ईस्वी में अंग्रेज़नि जे दौर में हिकिड़ी ईजाद थी, त उनखां 177 सालनि खां असांखे हिकिड़े ई तरीक़े में पढ़ायो थो अचे। ऐं मां चाहियां उन में हिकिड़ो नओं आइडियो आंदो आहे त जीअं ब्लैक बोर्ड जी जाइ ते LCD ॾिनी वञे ऐं जेको आहे हिनजी पट्टी स्लेट जी जाइ ते iPad अची विया आहिनि, त उन्हनि जी जाइ ते गवर्नमेंट हिकिड़ो अहिड़ी शइ असांखे ॾिने त जीअं असांजा ॿार उन में तरक़ी करनि ऐं पंहिंजी ॿोलीअ में उहा शइ पढ़नि। इन करे त हींअर वक़्तु जेको मल्टीमीडिया जो आहे ऐं हींअर जेके प्राइवेट स्कूलनि में त असांखे ॿोली मिले थी ऐं हिन में जीअं ABC में असांजी पोइट्री ठहियल आहे, मिले थी इंटरनेट ते ऐं उर्दू में बि मिले थी, असांजी सिंधी में का बि न आहे। उनजे करे मूं हिकिड़ी अल्फाबेट जी हिकिड़ी पोइट्री ठाही आहे जंहिंमें मूं पंहिंजी पाण शाइरी बि कई आहे। उन में हिकिड़ा 3 पार्ट आहिनि जेका म्यूज़िक बि आहे, करेक्टर्स बि आहिनि, उचार बि आहिनि, जंहिंजे करे हू ॿार उचारनि सां हिकिड़ो तस्वीर ॾिनी आहे त जीअं उहो लर्निंग बि करनि, सिखनि बि ऐं उन में दिलचस्पी वठनि। सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन में आख़िरी साल जे शागिर्दनि पारां तयारु कयल थीसिस जे नुमाइश में
मोबाइल फ़ोन जे एप्लीकेशन में कुकड़ रांदि वारो प्रोजेक्ट बि पेश कयो वियो, जंहिं बाबति शागिर्दनि जो चवणु हो त हू मोबाइल में हिन वक़्तु केतिरियूं ई गेमूं जंहिं बाबति शागिर्दनि जो चवणु हो त मोबाइल में हिन वक़्तु केतिरियूं ई गेमूं आहिनि, पर पाकिस्तान में पहिरियों भेरो हुन अहिड़ी गेम मोबाइल ते आंदी आहे जंहिंसां कुकड़ जी रांदि जी तारीख़ पिणु वर्जाइजे थी। ये है कि कुकड़ की जो फाइटिंग जो हमारे ट्रेडिशनल एरिया के अंदर जो होती थी उसको मैंने अपने राइट वे में न्यू जनरेशन के लिए गेम बनाई डिजाइन की है, कुकड़ फाइटिंग के नाम से है, जो एंड्रॉइड के ऊपर गूगल प्ले के ऊपर भी आपको मिल जाएगी आसानी से। इससे फायदा ये है कि न्यू जनरेशन भी हमारी खेल सकेगी, हमारे पुराने गेम्स जो हमारे जो बच्चे थे उनको नहीं खेल सकते थे वो उनके अंदर इसको गेम मिल गया। इससे ये मुर्गों की नस्लों का भी फायदा है कि वो बचेंगे। रियल में आप गेम खेलते थे आपको एक मुर्गा हारेगा तो एक मुर्गा जीतेगा, तो दूसरा हारेगा उसकी जान ऑफ हो गई। इसलिए मैंने ये गेम डिजाइन किया है, ये मार्केट में भी आ गया है, ट्रेडिशनल गेम भी है। इसके अंदर पूरे 4 स्टेट्स भी हैं कि सिंध भी है, बलोची भी है, पंजाबी भी है, सरहदी भी है, दोनों आपस में खेलेंगे। वैसे ये गेम तो अपना बाहर के ट्रेडिशनल उसका है, यूरोपियन कंट्रीज का है, मगर फिर पंजाब में आया, पंजाब से फिर लाड़काना में, लाड़काना से फिर यहाँ पर इंटरव्यू में हर जगह खेला जाता है ये गेम। तो ये बहुत पुराना गेम है, कदीमी गेम है, इसको मैंने इंट्रोड्यूस कराया एंड्रॉइड के अंदर, जो कि अभी फर्स्ट टाइम इन पाकिस्तान के अंदर ये गेम इंट्रोड्यूस। इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे आख़िरी साल जे शागिर्दनि पारां तैयार कयल थीसिस जे नुमाइश में हिकु शागिर्दाणीअ पारां नंढी उमिरि में थींदड़ शादियुनि खे रद्द कंदे उन बाबति जागरता जे सिलसिले में वीडियो ठाहे पेश कई वई, जंहिं ते पिणु खेसि ख़ूब दाद मिलियो। इन हवाले सां शागिर्दाणी सिंध टीवी न्यूज़ खे ॿुधायो त ॿारनि जे पढ़ाई वारे उमिरि में शादीअ जो रुझान ॿारहाड़ियुनि में अॼु बि आम जाम आहे, जंहिं बाबति जागरता लाइ हीअ वीडियो ठाही आहे त जीअं सिंध में इन रुझान खे रोके सघिजे। जेको मुंहिंजो टॉपिक आहे अर्ली चाइल्ड मैरिज, जेको सिंध जे बैकवर्ड इलाइक़नि में तालीम कोन्हे, नियाणियुनि खां तालीम खसे, उन्हनि खे रांदि रुंद जा हक़ खसे, उन्हनि जूं शादियूं कराए वञनि थियूं नंढी उमिरि में, जंहिंजे करे हुन मूं काज टी ठाही आहे, सॼा सबब लिखिया आहिनि ऐं हिन में मुंहिंजी सभिनी खां वधीक मुंहिंजी हेल्प मुंहिंजे टीचर कई आहे। इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे आख़िरी साल जे शागिर्दनि पारां तैयार कयल थीसिस जे नुमाइशुनि में आज़ाद ख़्याल हूंदे बि ख़ामोश रहण बाबति पिणु हिकु शागिर्दियाणीअ वीडियो तैयारु कई, जंहिं बाबति संदसि चवणु हो त घणो कुझु बहितर ॼाणींदड़ बि अॼुकल्ह ख़ामोश रहंदा आहिनि। उन बाबति हुन हीअ थीसिस तैयारु कई आहे। ये जो मेरा टॉपिक है फ्रीडम टू स्पीक, बोल के लब आजाद रहे, ये मेरा मतलब उन लोगों के लिए जो लोग शाय होते हैं, शर्माते हैं या जो अपने हक में बोल नहीं पाते, जिनके साथ प्रॉब्लम होता है, हालांकि वो सब बेहतर जानते हैं फिर भी वो नहीं बोल पाते, तो ये मेरा उन लोगों के लिए था फ्रीडम टू स्पीक। ठीक है, और खर्च का क्या बताऊँ, खर्चा आया है मगर इतना नहीं। सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन में आख़िरी साल जे शागिर्दनि पारां तैयार कयल थीसिस जी नुमाइश में मुख़्तलिफ़ पेंटिंग्स जो कार्नर पिणु सिंगारियो वियो हो, जंहिंखे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ शोबनि जा केतिरा ई शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मौजूदु हुयूं। ठहियल पेंटिंग्स जे हवाले सां थीसिस पेश कंदड़ शागिर्दनि जो चवणु हो त अॼुकल्ह अख़बार खे ध्यान सां पढ़ण बदिरां रुगो तस्वीरुनि खे ॾिसी अख़बार खे फिटो कयो थो वञे। अख़बार खणंदड़ रुगो तस्वीरुनि खे ॾिसणु चाहे थो ऐं इन ई हवाले सां हीअ थीसिस पेश कई वई आहे, जॾहिं त पेंटिंग्स में यूनिवर्सिटी में रहंदड़ शागिर्दनि जे हॉस्टल वारी ज़िंदगी जा पिणु स्केच तैयार कया विया आहिनि। थीसिस प्रोजेक्ट आहे जेको असीं फाइनल एग्ज़िबिशन कंदा आहियूं हिते पंहिंजे डिपार्टमेंट में, त मुंहिंजी थीम आहे न्यूज़पेपर। असीं जॾहिं न्यूज़पेपर मोस्टली तौर ते ॾिसंदा आहियूं त हमेशह पढ़ंदा न आहियूं, त विज़ुअल ॾिसण जी कोशिशि कंदा आहियूं त न्यूज़पेपर में कहिड़ा इमेज आहिनि, कहिड़ा इमेज सुठा लॻंदा, कहिड़ा ख़राबु लॻंदा। त टेक्स्ट मोस्टली असां वटि 100 मां 70% घटि था ॾिसणु माण्हू, त जेको प्रिफर ॾियनि था हिन इमेज खे ॾियनि था। अगरि न्यूज़पेपर में इमेज आहे त हिननि खे न्यूज़पेपर सुठो लॻे थो, अगरि इमेज न आहे त न्यूज़पेपर सुठो नथो लॻे। त मां उन इश्यूज़ खे खणी थोरो अॻियां आंदो आहे, पंहिंजे पेंटिंग फॉर्म डिफरेंट कंपोजिशन में, डिफरेंट विज़ुअल में मूं कमु कयो आहे। पंहिंजी हॉस्टल लाइफ ते कमु कयो आहे, जेके असांजी हॉस्टल लाइफ में जेके कंडीशंस आहिनि, जेके असीं फेस कयूं था, उन्हनि खे असीं पंहिंजे कलर्स में, पंहिंजी पेंटिंग फॉर्म्स में अॻियां। इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे आख़िरी साल जे शागिर्दनि पारां तैयार कयल थीसिस जी नुमाइश में हिकु शागिर्दियाणी पारां मज़ा या ख़ाकनि ते मुश्तमिल मोबाइल एप्लीकेशन्स पिणु तैयार कई वई आहे, जंहिं बाबति शागिर्दियाणीअ सिंध टीवी न्यूज़ खे ॿुधायो त आपा जा टोटका रुगो फन ऐं मज़ाह लाइ थीसिस तौर पेश कया विया आहिनि। जीअं आपा ज़ुबैदा हूंदी आहे त मुंहिंजो टॉपिक आहे आपा शकीला के फनी टोटके, त मूं हिकिड़ी मोबाइल एप्लीकेशन डिज़ाइन कई आहे जेका ही आहे, ॾिसी सघो था तव्हां, हिनखे प्ले कंदासीं, जंहिं हर हिकिड़े ऐप में हिकिड़ो टोटको आहे। जीअं अगर आपका बच्चा मिट्टी ज़्यादा खाता हो तो उसे थोड़ा सीमट भी खिला दे, बुनियाद पक्की हो जाएगी। तो ये सजा फनी टोटका है। अगर आपके दांत में कीड़ा लग जाए तो जोर जोर से हथौड़ी मारे, कीड़ा वही मर जाएगा। तो मुझे जस्ट फॉर एंटरटेनमेंट जे लाइ कम कियो।
इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे आख़िरी साल जे शागिर्दनि पारां तैयार कयल थीसिस जे निमाइश में हिकु शागिर्दाणी पारां ज़ाल मुड़ुस अंदरि इल्ज़ामनि जी जंग खे पिणु वीडियो ज़रिए पेश कंदे पैगाम ॾिनो आहे त रुगो पाण में वेहण बदिरां हक़ीक़तुनि खे बि ॾिठो वञे त आख़िरी ग़लती कंहिंजी आहे। ब्लेम गेम, ब्लेम और गेम, ब्लेम इन इल्ज़ाम और गेम इन खेल, यानी कि इल्ज़ाम के खेल। आजकल लोगों ने जो है इल्ज़ाम को बिल्कुल खेल बना के रख लिया है। आज हमारा फेवरेट हॉबी बन गई है इल्ज़ाम के खेल। तो इसके लिए मैंने एक छोटी सी स्टोरी डिज़ाइन की है जिसका मैंने टाइटल रखा है मैं नहीं तुम। तो एक ही छोटी स्टोरी कि मैं एक मशवरा लेता है, उसको डॉक्टर कहता है कि आप ऐसा करें कि 40 फीट की दूरी पर उससे बात करें, जवाब आता है तो ठीक, नहीं तो आप आगे बढ़ के 30 फीट की दूरी पर बात करिएगा। अगर फिर भी जवाब नहीं आए आप 20 फीट की दूरी पर बात करिएगा। अगर फिर भी जवाब नहीं आए तो इसका मतलब कोई फॉल्ट है। तो जब वो हस्बैंड सेकंड टाइम अपने घर जाता है तो कहता है कि मैं अभी 40 फीट की ही दूरी पर हूँ, ऐसा करता हूँ मैं बात करके देखता हूँ। जब वो आवाज़ देता है कि आज डिनर में क्या है तो उसे कोई जवाब नहीं आता, तो वो कहता है मैं आगे और जाके बात करता हूँ। फिर वो 30 फीट पे जाता है, कहता है अभी भी कोई जवाब नहीं आया। फिर वो ये पूछता है कि तानिया आज डिनर में क्या है, उसे कोई जवाब नहीं आता। फिर वो 20 फीट पे जाता है, वो फिर ये क्वेश्चन करता है कि आज डिनर में क्या है, उसे कोई जवाब नहीं आता। कहता है मैं और आगे जाके बात करता हूँ, शायद हो सकता है जवाब आ जाए। फिर वो यही क्वेश्चन करता है तानिया आज डिनर में क्या है, उसे कोई जवाब नहीं आता। वो भी बिल्कुल पीछे खड़े होकर पूछता है कि शायद जवाब आ जाए, आप तानिया आज डिनर में क्या है। तो उसकी वाइफ टर्न बैक होती है और कहती है कि क्या हो गया है आपको, मैं आपसे 5 बार कह चुकी हूँ कि चिकन है। यानी कि फॉल्ट उसमें खुद में होता है और वो जो है अपनी वाइफ को चढ़ा रही है। मैंने बहुत छोटी सी स्टोरी दी, छोटी सी गलती दिखाई है जिसपे ये कि बात जो है बहुत बड़ी हो जाती है। मैं ये कहना चाहती हूँ कि जब कोई प्रॉब्लम हो तो हम अपने आप को खुद देखें कि गलती हम में तो नहीं है, ना कि हम किसी और को ठहराना शुरू कर दें। इसके लिए मैंने एक अज्यूम कैंपेन डिज़ाइन की है जो उसके साथ जो वेज और स्टोरीज वगैरह के पोस्टर्स वगैरह सब कुछ है। सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे आख़िरी साल जे शागिर्दनि पारां तैयार कयल थीसिस जी निमाइश में गुज़ारतुनि जे सिलसिले में ॿारनि खे सही नमूने जवाब ॾियण तौरु हिकु तस्वीरी किताब पिणु तैयार कयो वियो आहे। जंहिं हवाले सां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुन ॿुधायो त आम तरह ॿारु गुज़ारत जो जवाब न ॾेई सघंदो आहे, जंहिंजी आसानीअ लाइ किताब ते हर गुज़ारत जो कुझु ॻोल्हण लाइ ही तस्वीरूं लॻायूं वयूं आहिनि त जीअं उहो ॿारु उन जो जवाबु ॻोल्हे सघे। गुज़ारतूं हूंदियूं आहिनि, हमेशह उन जा आंसर असां सोचींदा आहियूं, ॿुधाईंदा कोन आहियूं। मां हुन जो पूरो बुक इलस्ट्रेट कयो आहे सॼो, उन जी इमेजिस आहिनि। जीअं हिकिड़ो हे कुझु क्वेश्चन्स आहिनि, जीअं हे रिडल आहे, उन जा 2 ऑप्शन्स आहिनि, इन मां कोई तव्हांखे सही जवाबु हूंदो, उनमें तव्हांखे स्टार पेश करणो। पूरो ब्रेन गेम आहे, ॿारनि जी माइंड शार्पनेस लाइ मां पूरो बुक डिज़ाइन कयो आहे। उनमें मां इलाही शयूं डिज़ाइन कयूं आहिनि, पज़ल्स बि डिज़ाइन कयूं आहिनि ऐं उनमें मां मेल्स डिज़ाइन कयो आहे, रिडल्स, क्विक क्वेश्चन्स, सॼो हिकिड़ो मां पूरो हिकिड़ो पैकेज ठाहियो आहे ॿारनि जे लाइ, ताकी उन्हनि जी माइंड वधे। माइंड ऐं पज़ल्स खेॾंदा उन्हनि जो माइंड शार्प थींदो, इन जे लाइ मूं पूरो बुक डिज़ाइन कयो आहे। टीचर असांखे इलाही सपोर्ट कई, असांजा टीचर इलाही कोऑपरेटिव आहिनि ऐं असांजो डिपार्टमेंट पूरो इलाही सुठो आहे। असांजी टीचर्स इलाही सपोर्ट कई, फैमिली स्पेशली मुंहिंजे ब्रदर ऐं मुंहिंजी नंढी सिस्टर मूंखे इलाही सपोर्ट कयो, उनजो मां थैंक्स